जलबाणी कौम जिंदाबाद जिंदाबाद। हो असां वटि सभिनि लाइ मानो आ, वधायो अलाह पंहिंजो शानो आ। असां वटि सभिनि लाइ मानो आ, वधायो अलाह पंहिंजो शानो आ। हर हंधि प्यारा लगन था नारा, जियो जलबाणी सारा जलबाणी कौम जानो आ, इहो ई ऐलानो आ। जलबाणी कौम जानो आ, इहो ई ऐलानो आ। हो असां वटि सभिनि लाइ मानो आ, वधायो अलाह पंहिंजो शानो आ। असां वटि सभिनि लाइ मानो आ, वधायो अलाह पंहिंजो शानो आ। हर हंधि प्यारा लगन था नारा, जियो जलबाणी। रामान ये केर आहिनि डुकंदा चंदा? सरदार खबर नाहे। ठीकु आहे पोइ लिकी वेही रहियो, हवाई फायर कयोसि। वेहो तू मत कर। ए खबर काढे ई दे, टे ॼणा मरण लाइ तयार थी वञो। हिकिड़नि जी कयो अलाए केर आहिनि। डिजो न तव्हां निकिरी अचो ॿाहिरि। इहे केर हुया तव्हांखे मारण लाइ? तव्हांजे पोयों हुया? वॾे जा माण्हू असां मारण जे लाइ टोड़ाइनि पिया। दोस्त असां बि ने सूरनि जा सतायल आहियूं, परेशान न थी, असां तोसां गॾु आहियूं। सरदार तव्हांजी महिरबानी। सरदार न, असां पाण में दोस्त आहियूं। ठीकु आहे पोइ अचो मूंसां। खाली आया हो काथे नु छोरा? बोतारा वथन में निकरी है। छोड़े वो खाली हाथ ताका हथन में निकरिया। हां तई हथारन सा वो खाली हाथ ताका निकरिया। बोतारो नन के पक्तो होसे उलाए के अची असा जे मतो हमलो कयो, असा जान बचाए भजी आयासी। अरे यो के तो थी सके जे असा सा फिटाण जी जुरत कया। मिठल तो आखिर वडे जो बिगाड़ो छाए? तोखे बिन मासूमन सां ढोड़ाए ढोड़ाए अची झंग में कड़े थई। तो वडेरे जो आखिर गुनाह कयो केड़ो आ? वडेरे असां ज़ुल्म कयो, भाउ भी मारी, मुंहिंजो पुट भी मारे। असां जा 2 एकड़ ज़मीन जा हुआ, ते कब्ज़ो कई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। स्कूल में पुट थी आयो? हां बाबा। तो तव्हां दाखला शहर में वठी आयो, सुभाणे स्कूल रहंदो बि उते, महीने से ईंदो ईंदो। न बाबा न, मां शहर कोन वेंदुसि। तव्हां वञणो आहे ज़रूर स्कूल। असांजे वॾेरनि पोइ कमाए कमाए असां अंधा थी आहियूं, माना असां परेशान आहियूं। तव्हां वञो स्कूल पढ़ो, मंज़िल ते पहुचो, तव्हां सुठी ॻाल्हि अथव। तव्हां बाक़ी हिते छा कंदो? न बाबा न, असां ओॾे कोन ईंदासीं, हिते रहंदासीं, ओॾे कोन ईंदासीं।
पुट तव्हां वञो स्कूल, ईअं न कयो, पढ़ण जी कयो, सुठो अथव पबल, वञो स्कूल। हिते असांजी ज़िंदगी तेल थी वई आहे। नंढड़ो भाउ बि आयो आहे, ॾिस पढ़ंदो तव्हां सां गॾु हलंदो। तव्हां पढ़ो बाबा, सुठो अथव। हा पढ़ो, वञो शहर, भलो अथव, वञो बाबा। वॾेरनि जी गुलाम करे करे मरी वेंदव, ऐं वॾेरा ज़ालिम अथव, मारे छॾींदव। ज़मीन कंहिंजी आहे? गुलाब जे भाजी मिठल जी। छो बतारा इन ते बि अख आहे छा? ॾाढो सियाणो आहीं। पोइ बतारा कॾहिं घुरायूंसि? इन खे बि ॾिसूं था। बाबा भोतार घुरायो अथई। छो हूंदसि को कमु? तूं हल त मां अचां थो, पाणी मां हरायूं तूं अचां थो। इम्तियाज़ गुलाब खे घुरायो से आयो? अॻा ख़बर ई न आहे, अञा त न पुॻो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अरे छो घुरायो अथव मूंखे? तुम्हारी जेका ज़मीन आहे न, इहा असांखे थी खपे। मां ग़रीब आहियां, मूं वटि आहे ई। कुझु बि थिए, इहा ज़मीन असांखे खपे थी। महिरबानी कयो, ईअं न कयो। माना अञा नथो वणी, रही बि असांजे ॻोठ में, अख जोरा बि असां सां। इहा ज़मीन असांखे खपे त खपे, तोखे चऊं कोन था, असांजो आर्डर आहे। न इम्तियाज़, न ॾाढा ई सां न। प्यार मोहबत सां कमु थी थो वञे त ज़ोर जी ज़रूरत न आहे इम्तियाज़। अदा वॾा तव्हां आहियो थधा माण्हू, थधा सां माण्हू सम्झण वारा न आहिनि अदा। गुलाब पोइ बसि हाणे असांखे मजबूर न कर। मूंखे इहो हिकिड़ो ई टुकड़ो आहे भोतार। ज़मीन इहा असांजे हिकिड़े ख़ासि दोस्त खे थी खपे, न त तुंहिंजो हिकिड़ो टुकड़ो असां छा कंदासीं? भोतार ईअं न कयो, महिरबानी कयो। मां मिसकीन आहियां, ईअं ग़रीब आहियां। माना त तूं प्यार जी ॿोली न सम्झंदी, असांखे पंहिंजी असलियत ॾेखारणी पवंदी। हयाज़ हुकुम कयो बतारा। हयाज़ ये दस्तावेज़ खणी आ। ये थे कागज़ात, तूं जा ऐं तुंहिंजे भाउ मिठल जा, हिन ते मूंखे साइन खपनि। अरे ईअं न कयो। निबट सुभाणे हिननि ते मूंखे साइन खपनि, न त ज़मीन तव्हां ई बि असांजी आहे। अदा तोखे लॻे थो त इहो गुलाब असांखे साइन करे ॾींदो? हीअ त छा, हिननि जे फ़रिश्तनि खां बि असां साइन कराए छॾियऊं। ये बतारा मिसाल जी ॻाल्हि साइन न करे त? न त पोइ हिन जो नालो छा आहे? पीटर।
ताजा कागज आहिनि ज़मीन जा कागज़ आहिनि। तुंहिंजी ज़मीन जा कागज आहिनि रईस बंगोल खान चए थो ज़मीन असांखे लिखी ॾे। बाबा छो असांजी ज़मीन आहे छो लिखी ॾियूं असां ज़मीन अबे दादा जी ज़मीन आहे छो लिखी ॾियूं छा कयूं हे ज़ालिम माण्हू आहिनि। न दादा कुझु बि थी पए असां ज़मीन न लिखी ॾींदासीं। अलाह ख़ैर कंदो ॾिसूं था। अरे इनके घणा दफ़ा मनो कयो आहे ज़मीन में न लहियो पोइ बि कोन थो मुड़े। अरे सर कर इनके यासिन हा अचां थो। अरे तोखे घणा दफ़ा मनो कयो आहे त असांजी ज़मीन में न लह। अरे ज़मीन त असांजी आहे। अरे तुंहिंजी आहे ज़मीन। अरे वठोसि। चाचा सर यासीन के मारे छो। दादा मुंहिंजे पुट यासिन खे वॾेरनि कुआरियूं हिन मथो बंदि करे छॾियो आहे। हाणे किथे आहे? हाणे अस्पताल में दाख़िल थियल आहे। पाणी ॿधी हलूं था बसि। गुलाब दे खबर सुबह सुबह सां कीअं अची कड़के आयो हिते। अहिड़ो ज़ुल्म भोतार हिन जे पुट यासीन खे मारियो त अहिड़ो ज़ुल्म अस्पताल दाख़िल पियो आहे। ज़मीन बि असांजी वरी ज़मीन में पाणी पियो छिड़के असांजी ज़मीन आहे। ज़मीन सरकार लिखी ॾिनी आहे सरासर ज़ुल्म आहे असां सां इहो। तूं अहिड़े ॾाढे थो ॻाल्हाई। तारा न कढी छॾिया इहो ज़ुल्म सुठो न आहे। अरे छा जो ज़ुल्म जो करण थे वञी कर। तार मां तव्हां केस कंदुसि। असां तव्हांखे ॾिसी रहंदासीं। तूं मोतार सां ईअं थो ॻाल्हाए। सुठो न कयो अथव। इहा थींदी आहे पंहिंजे वॾेरे जी गैरत। तव्हांजी दुआ खपे। गरम पानी खणी वठ। वारो कर जल्दी कर पुट जल्दी कर। चाचे के छा थियो आहे? कंहिं मारियो अथसि? कंहिं धक लॻो अथसि बाबा बेहोश थी वियो आहे। बाबा चाचे के छा थियो आहे? बाबा कुछ कोन थियो अथसि कुछ कोन थियो पुत्र कुछ कोन थियो।
हाँ ऐसा ॿियो हाल अहवाल करियो ख़ुशि वेठा आहियो ऐसा ॿियो ख़बर असां वारो कमु थियो कमु तुंहिंजो थियो पियो आहे पक सम्झ सिर्फ़ु असांखे 2 ॾींहं खपनि पैसा थोरो जल्दी न तूं फिकिर न कर कमु तुंहिंजो तयारु आहे पोइ ठीकु आहे असां हलूं था न तरसी पोइ तव्हांजी का ख़िदमत कयूं ऐसा चङो असां हलूं था ॿियो बि कमु आहे ख़ुशख़बरी ॿुधंदासीं ऐं दावत बि खाईंदासीं तुंहिंजी चङो भाई ठीकु आहे जॾहिं तॾहिं ॾिसजा जग मुंहिंजो मिसाल कम ईंदई जग मुंहिंजो मिसाल कम ईंदई कंहिं विछोड़े दादा कीअं बि करे ने ज़मीन जा कागज़ पंहिंजे नाले कराए छॾियो हथाड़ी हुजे तव्हां हिन छोरे ने भाग खे छो मारायो हे सुभाणे पुलिस में वेंदा कनि केस त ॾचो न थी पए असां लाइ अंदाज़ तूं हीअं कर पाण यार खे सुभाणे घुराए वठ ॻाल्हायूं था दादा सॼो मसइलो हल करे था वठूं कयूं था दादा ईअं ई कंदासीं अदा वॾे पुट यासीन ने मारियो आहे न छॾींदोसां न तूं हुननि खे मारण वेंदे हथे खाली वेठा आहिनि तूं वेंदे तोखे छॾे ॾींदा अदा मुंहिंजा अंदरि सड़े थो थधो थी हिन ॻाल्हि खे ॾिसूं था अंदरि वेह हली आ मुड़स माण्हू थो लॻो वते असां ते केस कदे अगे इंसाफ न मिलंदो त कानून जो दर कंदासीं तू मना असांखे ज़मीन लिखी न ॾींदे न अदस अड़े दे हवाला ज़मीन लिखी ॾींदे या न न मरंदो मरी ईंदुसि बनी न लिखी ॾींदुसि तो छा तुंहिंजो पैर बि ज़मीन लिखी ॾींदो मरंदो मरी ईंदुसि तव्हांखे भितर बि न ॾींदुसि वठसि मुतार मरी वियो छा काथे मरंदो ये कौन मरण ॾींदासीं अरे छा थो चवे दादा ज़मीन लिखी ई नथो जी कीअं बि करे हिन खां ज़मीन लिखारायो दा घणी मार में मरी न वञे मरे त मरण ॾियोसि पर इहा ज़मीन लिखाराए वठोसि छा थो चवी रे इहो तव्हांजो खाब कॾहिं न पूरो करण ॾींदुसि भले मारे छॾियो दा वॾो नक जो पको आहे ईअं कोन थो मञे ठीकु आहे हिन खे ईचे में रसो विझी मथे लटकाए छॾियोसि ही माण्हुनि खे ख़बर पए त हिन ख़ुदकशी कई आहे
अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजे वे इधर थी वे इधर जो डी हाल खैर लगो पिया खुशी खैर लॻो पियो आहे तव्हां ख़ुशि आहियो सफ़ा ठीकु ठाक वैसे ॾियो ख़बर असां वारो कमु थियो तोखे छा थो लॻे न थियो हूंदो इहे थी नथो सघे असां रहिस बंगुल ख़ान खे कमु चऊं उहो थिए ई न सचो आहे तॾहिं त बचियो आहे हीअ वटि ज़मीन जा कागज़ अस्सलाम वालेकुम हेॾो थियो हेॾो बि तव्हां महिमान आया का ॻाल्हि ॾे हाल अहवाल ॿियो ख़ैर लॻो पियो आहे तबियत सही आहे हा यार अल्हम्दुलिल्लाह सफ़ा अमन अमान शुक्र आहे मालिक अल्लाह से ख़ैर ॾे अहवाल सरताए कमु थियो हा यार ॾाढी महिरबानी अहिड़ी ॻाल्हि न आहे दोस्त को क़िस्मत सां कमु चवे असां कमु न कयूं असां पंहिंजो सिर बि हाज़िर करे छॾींदा दोस्तनि तां सरताज न ईअं त ख़ानदानी आहियो यार हा सरताज वॾा बि असां ईअं हूंदा दोस्तनि जो सिर निसार करे छॾींदा हा यार हा ॾे हवाल हाणे छा खाइबो छा पीबो हा जेको बि हाल आहे बिस्मिल्लाह न सरताज ईअं की थींदो अॼु त बकर कुसबा यार बसि वरी चांहि ढुको खणी अचो बसि पीऊं बसि पोइ ते बि कमु आहे न न सरताज ईअं की थींदो मानी खाइबी अरे छोकिरा हेॾा हुकुम कयो बता यो हीअं कर तनेरा तूं वञ छेलो बिठो आहे हिन खे वञी सीर ॾियार यार ठही वे यार मज़ो नथो अथे थी वे सही ठही वे यार को कचहरी कयूं असांखे ॾियो ॾे हाल ख़ैर ख़ैरत लॻो पियो अल्लाह जे एहसान तुंहिंजे बि ख़ैर आहे न शुक्र आहे शुक्र अॼु तुम्हारो भाउ कोन आयो आहे हो तार वो हैदराबाद वियो आहे कम सां केस पियो थो हले चलो ठीकु आहे सरताज छॾ हिन ॻाल्हियुनि खे जेको थियो मूं ॾिनो ईंदो मान हूंदुस जॾहिं तॾहिं ॾिसजां मान हूंदुस जॾहिं तॾहिं ॾिसजां जग मुंहिंजो मिसाल कम ईंदई जग मुंहिंजो मिसाल कम ईंदई कंहिं विछोड़े शायद बोतल खयल वच जल्दी निकिरण जो कयो छो तया छा थियो आ वॾे जे भाउ खे धकाणी ज़ख़्मी करे विधो आहे छा कदन माशाल्लाह फसल भी तैयार है
हाँ बोतार, फसल भी तैयार है, मतलब मौसम भी खराब है। याद छा थियो आहे? सकंद थो अचे, ख़ैर त आहे? बोतारा नंढे रेस के मिठल धक्कणी जख्मी करे हुआ। छा हींअर काथे आहे? अस्पताल में दाखिल आहे। 5 सां 4 माण्हू वठी उन्हनि खे खंभे तक ते खणी अच, मां अस्पताल मां थी थो अचां। मिठल तू घबराए न, मां ऐं मुंहिंजा साथी तोसां गॾु आहिनि। असां ही हथियार शौक़ मां न आहिनि खयां, असां बि हिन वॾेरनि जे ज़ुल्म जा शिकार आहियूं। पुट रखियल हेॾे आ, ही वठ हथियार। अॼु ॾींहं खां पोइ वॾेरनि जे ख़िलाफ़ ऐलान जंग कर ऐं पंहिंजो इंतकाम वठ। अदा बडेरो रस्ते सां अची रहियो आहे, हली त ॾियोसि ॾारो। हली रस्ते ते लिकी था वियऊं, जीअं आयो ॾियोसि था दुनाली मुंहं में। हलो ठीकु आहे, अचो। जी कार अचे सफ़ाई कर की पहुन ते। हलो ठीक है, सबको पानी पोजीशन वठे। केतिरा चकर झले तव्हां क्या नवी था कयो, पुलिस माण्हू थी था वञो। चाचा असां ख़बर पइजी वई, वॾेरो अचे पियो रस्ते सां, अचानक असां हमलो करे ॾिनोसीं। जवाबी वार में अधे खे गोली लॻी वई।
रखियल हाणे तोखे हिननि साथियुनि जी कारत आहे पर इहो पलांद पंहिंजो न विसारजां। सरदार तुंहिंजा असांजे थोरा आहिनि। रखियल पुट मां हिन बीमारी मां बची कोन सघंदो। मान हूंदुस जॾहिं तॾहिं ॾिस सरदार मान हूंदुस जॾहिं तॾहिं ॾिसजां। अरे दे हाल हवाल ॿियनि जी ज़मीन ते कब्ज़ो करण को सवलो आहे। दे ख़बर तुंहिंजो भाउ किथे आहे? मूंखे ख़बर न आहे। अरे पंहिंजे भाउ जो नंबर ॿुधाए। मूंखे यादि न आहे। अरे तोखे यादि न आहे? ॿुधाए नंबर। हेलो ॻाल्हाए पंहिंजे भाउ सां। दा मूंखे धाड़ेलनि जो टोलो अगवा करिया हुआ। छा? सरताज सुञातई मूंखे? मां केरु आहियां? तूं केरु आहीं ऐं असां सां कहिड़ी दुश्मनी थई? तकड़ आहे छा? तोखे ॿुधायूं था पर ॿ टे ॾींहं सबूर त कर। तुंहिंजे भाउ खे ॿ टे ॾींहं दावत खारायूंसि। जेकर मुंहिंजे भाउ खे कुझु बि थियो न तव्हांखे मां न छॾींदुसि। जेको तोखे ज़ोर लॻाइणो आहे तोखे मोकल आहे लॻाए सघीं थो। फयाज़ कयो पंहिंजी हसरत पूरी।